नाज़रीन अव्हां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त मोरो जी नूरानी कॉलोनी में एसएस न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो जो मासूम भाइटियो बिजली जो करंट लॻण सबबि फ़ौत थी वियो। नूरानी कॉलोनी में सहाफ़ी परवेज़ चांडियो जे 5 सालनि जे भाइटे अवेज़ अली खे बिजली जो करंट लॻण सबबि फ़ौरी तौर ते सरकारी अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फ़ौत थियण जी तस्दीक कई। मर्द घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। नाज़रीन अव्हां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त मोरो जी नूरानी कॉलोनी में एसएस न्यूज़ जे रिपोर्टर परवेज़ चांडियो जो मासूम भाइटियो बिजली जो करंट लॻण सबबि फ़ौत थी वियो। नूरानी कॉलोनी में सहाफ़ी परवेज़ चांडियो जे 5 सालनि जे भाइटे अवेज़ अली खे बिजली जो करंट लॻण सबबि फ़ौरी तौर ते सरकारी अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टरनि संदसि फ़ौत थियण जी तस्दीक कई। मर्द घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। संदसि अमड़ खे बेहोशी जा दौरा पइजी रहिया आहिनि। नाज़रीन वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।